केमिस्ट्री क्लास 9 बाप 3 सबक 7 हिस्सो 3 पीरियडिक प्रॉपर्टीज आयोनाइजेशन वारी तवानाई आयोनाइजेशन एनर्जी आया केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो के लेक्चर जो मौजू आहे पीरियडिक प्रॉपर्टीज में आयोनाइजेशन वारी तवानाई आयोनाइजेशन एनर्जी पढ़ंदासीं। इन बोहर्स हाइड्रोजन एटॉमिक मॉडल बोहर वारे हाइड्रोजन जे एटमी मॉडल में we saw that absorbing sufficient energy असां इहो ॾिठो हुयोसीं त हिकिड़ी चङी ख़ासी एनर्जी जज़ब करण खां पोइ moves the electron to a higher energy level इलेक्ट्रॉन जेको हुयो उहो मथी एनर्जी लेवल ॾांहुं मूव थी पियो वियो। मिसाल जे तौर ते इलेक्ट्रॉन जेको आहे हिन हेठी एनर्जी लेवल ते आहे, पर जेॾी महिल जो हिनखे एनर्जी मिली त इहो घणी एनर्जी मिलण जे करे हायर एनर्जी लेवल ते मथे मूव पियो करे वञे ऐं जेॾी महिल जो वरी वैन इट फॉल्स बैक टू अ लोअर एनर्जी लेवल जेॾी महिल जो वरी साॻी एनर्जी लेवल ते लोअर एनर्जी लेवल ते हेठि पियो किरे त लाइट इज़ इमिटेड एज एनर्जी इज़ लॉस्ट इहा एनर्जी एमिशन पियो करे विञाए पियो छॾे त पोइ हेठि इहो साॻियो ई किरी पियो पवे। हीअ ॻाल्हि कम जी आहे त इलेक्ट्रॉन खे जेकॾहिं एनर्जी मिले पई त उहो छा पियो करे हिकिड़ी हेठी एनर्जी लेवल खां जंप करे मथे पियो हलियो वञे। जेकॾहिं हिते बि असां अञा हिनखे एनर्जी ॾियूं त इहो जंप करे अञा मथे हलियो वञे। नेक्स्ट इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट में वरी वी सा देट असां इहो ॾिठो हुयोसीं त इफ द फोटॉन स्ट्राइकिंग एन इलेक्ट्रॉन हैज़ हायर एनर्जी देन द एनर्जी लेवल ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्बिट जेकॾहिं हिकिड़ो फोटॉन मिसाल जे तौर ते हीउ जेको फोटॉन अचे थो इहो हिन इलेक्ट्रॉन खे अचे करे जेकॾहिं लॻे थो हिते इलेक्ट्रॉन जेको मौजूदु आहे इहो जेको फोटॉन आयो रोशनी जेका हिते आई तवानाई हिन इलेक्ट्रॉन खे अचे करे लॻी ऐं इन फोटॉन खे जेकॾहिं हायर एनर्जी आहे देन द एनर्जी लेवल ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्बिट ओ हिन खां हीउ जेको वॾे में वॾो ऑर्बिट आहे इन खां बि जेकॾहिं एनर्जी हिन में सवाई आहे घणी आहे द इलेक्ट्रॉन इज़ इजेक्टेड फ्रॉम द एटम इहो जेको इलेक्ट्रॉन आहे जंहिंखे फोटॉन अचे लॻो इहो एटम खां ॿाहिरि निकिरी वेंदो एज इट पासिस थ्रू ऑल द एनर्जी बैरियर्स एसोसिएटेड छो त हिन में एतिरी एनर्जी हुई जो हिननि सभिनी एनर्जी लेवल्स मां इहो गुज़री ॿाहिरि निकिरी हलियो वियो। इफ द इंसिडेंट लाइट हैज़ हायर एनर्जी देन द ऑर्बिटल विद द हाईएस्ट एनर्जी लेवल द इलेक्ट्रॉन इज़ इजेक्टेड फ्रॉम द एटम जेकर हिन ईंदड़ फोटॉन खे हिननि सभिनी एनर्जी लेवल्स खां वधीक एनर्जी हूंदी त इहो इलेक्ट्रॉन खे जो लॻंदो त इलेक्ट्रॉन इन एटम खां ई ॿाहिरि निकिरी हलियो वेंदो। आयोनाइजेशन एनर्जी इन जेको फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे उन सां मिलंदड़ जुलंदड़ ई तस्वुर आहे द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द गैशियस एटम एनर्जीअ जो घटि में घटि मक़दार जेको कंहिं बि गैस वारी हालत में जेकॾहिं एटम आहे त उन खां इलेक्ट्रॉन खसे छॾे उन मां इलेक्ट्रॉन खे ॿाहिरि कढी छॾे त उनखे चइबो आहे आयोनाइजेशन एनर्जी। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन जो एटम आहे हीउ हुनजो इलेक्ट्रॉन आहे जेको असां क्लाउड जी सूरत में हिते ॾेखारियो आहे। हाणे जेकॾहिं असां हिनखे एनर्जी जेका आहे उहा हिनखे ॾियूंसि था ऐं उनजी तवानाई एतिरी घणी आहे जो हिन मर्कज़ जी छिक खां उनखे एटम खे ॿाहिरि कढी थी छॾे हिन तवानाईअ खे असां चऊं था आयोनाइजेशन एनर्जी। आयोनाइजेशन एनर्जी छा आहे एटम खां इलेक्ट्रॉन खसे छॾण वारी तवानाईअ खे एटम मां इलेक्ट्रॉन खे ॿाहिरि कढी छॾण वारी तवानाईअ खे चइबो आहे आयोनाइजेशन एनर्जी। हीउ ॾिसो हाइड्रोजन जो एटम ख़ाली आहे इलेक्ट्रॉन हुन खां अलॻि थी वियो हिन तवानाई जे करे तंहिंजे करे हिन तवानाई खे असां चऊं था आयोनाइजेशन एनर्जी। घणी तवानाई खपे हाइड्रोजन एटम खां इलेक्ट्रॉन खसण जे लाइ 1312 किलो जूल पर मोल। इट इज़ मेजर्ड इन इलेक्ट्रॉन वोल्ट्स आर किलो जूल पर मोल। आयोनाइजेशन एनर्जी खे ॿिनि यूनिटनि में मापियो वेंदो आहे इलेक्ट्रॉन वोल्ट्स में बि हिनखे मापबो आहे या वरी किलो जूल पर मोल में बि हिनखे मापबो आहे। असां हिनखे किलो जूल पर मोल में मापींदासीं ऐं लिखंदा हलंदासीं। आल्सो कॉल्ड इज़ आयोनाइजेशन पोटेंशियल आयोनाइजेशन एनर्जी खे आयोनाइजेशन पोटेंशियल पिणु सॾिबो आहे एंड यूजुअली इज़ एन एंडोथर्मिक प्रोसेस ऐं हीउ जेको आहे गर्मी जज़ब कंदड़ प्रोसेस आहे। मिसाल जे तौर ते हे हाइड्रोजन जो एटम आहे हेॾां जेको ॾेखारियल आहे हाणे हाइड्रोजन जो एटम एसी ताईं इलेक्ट्रॉन खे कोन छॾींदो जेसि ताईं हिनखे हीअ एनर्जी मिले नथी। हाइड्रोजन जे एटम खे असां जेॾी महिल जो
1312 किलो जूल पर मोल एनर्जी ॾिनीसीं त पोइ उन खां इलेक्ट्रॉन असां खसियोसीं। हीअ असां छा कयोसीं, जज़ब कराईसीं। हिन एटम में 1312 किलो जूल पर मोल एनर्जी ॾिनीसीं, यानी एंडोथर्मिक आहे। इन में इहा तवानाई अंदरि वही तॾहिं इलेक्ट्रॉन इहो ॿाहिरि निकितो। तंहिंजे करे असां चऊं था इहो एंडोथर्मिक प्रोसेस आहे। गर्मी जज़ब कंदड़ जेके अमल हूंदा आहिनि, तवानाई जेके जज़ब कंदड़ अमल हूंदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे एंडोथर्मिक प्रोसेस। आयोनाइजेशन एनर्जी इज़ आल्सो एन एंडोथर्मिक प्रोसेस। In this image, the hydrogen atom was ionized by ejecting its one electron. हिन तस्वीर में असां इहो ॾेखारियोसीं त हाइड्रोजन एटम खां इलेक्ट्रॉन खसे, असां उनखे आयोनाइज़ करे छॾियोसीं, उहा आयन में तब्दील थी वई। फॉर मल्टी इलेक्ट्रॉन एटम्स, अहिड़ा एटम जिन में वरी इलेक्ट्रॉन घणा हुजनि, देयर आर डिफरेंट आयोनाइजेशन एनर्जीज़। उन्हनि में मुख़्तलिफ़ आयोनाइजेशन एनर्जीज़ हूंदियूं आहिनि, डिपेंडिंग ऑन विच इलेक्ट्रॉन इज़ रिमूव्ड। जंहिंजो दारोमदार इन ते हूंदो आहे त काओ इलेक्ट्रॉन था तव्हां रिमूव कयो। मिसाल जे तौर ते एल्यूमिनियम आहे, उन मां पहिरियों इलेक्ट्रॉन रिमूव कयोसीं त असां लिखियो आहे फर्स्ट आयोनाइजेशन एनर्जी। पहिरियों इलेक्ट्रॉन रिमूव कंदासीं त असां उनखे चवंदासीं फर्स्ट आयोनाइजेशन एनर्जी। 578 किलो जूल पर मोल एल्यूमिनियम ते लॻाए पहिरियों इलेक्ट्रॉन ख़ारिज कयोसीं। वरी 1817 किलो जूल पर मोल एनर्जी लॻाए ॿियो इलेक्ट्रॉन ख़ारिज कयोसींसि। इहा कहिड़ी एनर्जी आहे? 1817 सेकेंड आयोनाइजेशन एनर्जी। वरी टियों इलेक्ट्रॉन असां ख़ारिज कंदासीं त उनखे चवंदासीं थर्ड आयोनाइजेशन एनर्जी। ईअं फोर्थ बि थींदी आहे ऐं फिफ्थ बि थींदी आहे। Ionization energy gets larger as we move from first electron to others. आयोनाइजेशन एनर्जी वधंदी वेंदी जीअं असां पहिरें इलेक्ट्रॉन खां ॿियनि ॾे वधंदा हलंदासीं। फर्स्ट इलेक्ट्रॉन इज़ रिमूव्ड फ्रॉम अ न्यूट्रल एटम। पहिरियों जेको इलेक्ट्रॉन आहे उहो न्यूट्रल एटम मां कढियो वेंदो आहे। हाणे ॾिसो हिते एल्यूमिनियम न्यूट्रल एटम आहे, पहिरियों इलेक्ट्रॉन असां न्यूट्रल एटम खां खसियोसीं। हीअ फर्स्ट आयोनाइजेशन एनर्जी आहे, पर थोरी आहे, 578 किलो जूल पर मोल। वाइल ऑल दी सब्सिक्वेंट आर रिमूव्ड फ्रॉम एन आयन, पर ॿिया जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे आयन मां कढिया वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते ॿियो इलेक्ट्रॉन कढूं था त एल्यूमिनियम हिकिड़ी पॉज़िटिव आहे। टियों इलेक्ट्रॉन था कढूंसि त एल्यूमिनियम 2 पॉज़िटिव आहे। चोथों इलेक्ट्रॉन था कढूंसि त एल्यूमिनियम 3 पॉज़िटिव आहे। एज द चार्ज इंक्रीज़िस, जीअं चार्ज वधंदी थी वञे, हिते एल्यूमिनियम ते चार्ज कोन्हे का, त घणी एनर्जी लॻी इलेक्ट्रॉन खसण लाइ? 578। चार्ज वधी वई, एल्यूमिनियम ते हिकिड़ी वाधू अची वई त 1817 किलो जूल पर मोल लॻो इलेक्ट्रॉन कढण लाइ। एज द चार्ज इंक्रीज़िस द आयोनाइजेशन एनर्जी इंक्रीज़िस। जीअं आयोनिक चार्ज वधंदी त आयोनाइजेशन एनर्जी बि वधंदी वेंदी। हिन ते चार्ज कोन्हे का त आयोनाइजेशन एनर्जी घटि आहे। हिन ते हिकिड़ी वाधू चार्ज आहे त 1817 आयोनाइजेशन एनर्जी लॻी। हिन ते हाणे 2 वाधू जी चार्ज आहे एल्यूमिनियम ते, त इलेक्ट्रॉन कढण जे लाइ 2745 किलो जूल पर मोल एनर्जी लॻी। यानी चार्ज वधंदी थी वञे त आयोनाइजेशन एनर्जी पिणु वधंदी थी वञे। आयोनाइजेशन एनर्जीज़ ऑफ एल्यूमिनियम, मिसाल जे तौर ते छो थी वधे? आयोनाइजेशन एनर्जी पहिरें इलेक्ट्रॉन कढण वारी जेका आहे घटि छो हूंदी आहे? ॾिसो ही एल्यूमिनियम जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आहे 1s2, ही 1s2, 2s2, वरी तव्हांजो 2s2 थी वियो, 2p6, हे 2p, इन में 6 इलेक्ट्रॉन आहिनि, 3s2, हे ब्लू वारो 3s2 असां ॾिनो आहे, 3p1, ही आख़िरी जेको शेल आहे रेड वारो, इहो 3p1 आहे, आख़िरी इलेक्ट्रॉन आहे। हाणे पहिरियों इलेक्ट्रॉन असां कहिड़ो था खसूं? उहे ॿाहिरियों इलेक्ट्रॉन खसींदासीं। घणी एनर्जी थी लॻे? 578 किलो जूल पर मोल। हाणे हिन इलेक्ट्रॉन ते, पहिरें इलेक्ट्रॉन ते एनर्जी लॻी आहे 578। छो त 3p1, ओ ही वारो जेको आहे ॻाढ़ो 3p1 easiest to remove because the 3p sub level is higher in energy than the 3s। ही जेको आहे हायर एनर्जी लेवल आहे, न्यूक्लियस खां तमामु घणो परे आहे, ॿाहिरियों इलेक्ट्रॉन आहे, तंहिंजे करे इहो खसण जे लाइ सवलो आहे। छो त उहो हिन मर्कज़ जी इन ते छिक तमामु घटि आहे। इहो जो असां कढियोसींसि त टोटल एनर्जी लॻी 578 किलो जूल पर मोल। पर जेकॾहिं वरी तव्हां ॿियो इलेक्ट्रॉन खसींदोसि त उन ते एनर्जी लॻंदी 1817। हाणे हिन मां असां खसींदासींसि 3s मां खसींदासींसि त असांजी एनर्जी घणी थी लॻे? 1817। हाणे इन ते वधीक एनर्जी छो थी लॻे? छो त हिन जे मथां हिकिड़ो हाणे वाधू जो जेको आहे उहो चार्ज अची वई,
हे एल्यूमिनियम हाणे प्लस थी वियो आहे, छो त हिकु इलेक्ट्रॉन खसिजी वियुसि त हिकिड़ो प्रोटॉन थी वियो वाधारू। हाणे उहो वाधारू जेको प्रोटॉन आहे हिननि ते ज़ोर लॻाईंदो, हिननि खे न छॾींदो, तंहिंजे करे वधीक एनर्जी लॻंदी। पर जेकॾहिं अञा अॻिते अचूं हे 2p वारो, हितां वारो जेकॾहिं इलेक्ट्रॉन खसींदासीं त इहो छा आहे, कोर एनर्जी लेवल जो इलेक्ट्रॉन आहे, अंदरियां इलेक्ट्रॉन आहिनि, इन्हनि खे खसणु ॾाढो ॾुखियो आहे। इन जे करे इन ते एनर्जी बि घणी थी लॻे, 11,575 किलो जूल पर मोल लॻंदी। जीअं जीअं असां इलेक्ट्रॉन ॿाहिरियां खसींदा था वञूं त छा थो थींदो वञे, असां वेझो था ईंदा वञूं मर्कज़ जे, त मर्कज़ उन्हनि इलेक्ट्रॉननि खे सुक थो रखे, पाण वटि छिके थो रखे, न्यूक्लियर चार्ज वधंदी थी वञे। इन जे करे वेझो वारो इलेक्ट्रॉन कढणु ॾुखियो हूंदो आहे, ॿाहिरियों इलेक्ट्रॉन या पहिरियों इलेक्ट्रॉन कढणु सवलो हूंदो आहे। पहिरें इलेक्ट्रॉन ते एनर्जी घणी लॻी, 578 किलो जूल पर मोल, ॿिए ते घणी लॻी, 1817, टे ते अञा वधीक, चोथे ते अञा वधीक, पंजे ते अञा वधीक। चार्ज वधंदी वेंदी त आयोनाइज़ेशन एनर्जी वधंदी वेंदी। मर्कज़ जे वेझो ईंदा वेंदासीं इलेक्ट्रॉन कढण लाइ त वधीक एनर्जी असांखे लॻंदी वेंदी। ट्रेंड्स इन पीरियाडिक टेबल, पीरियाडिक टेबल में आयोनाइज़ेशन एनर्जीअ जा ट्रेंड कहिड़ा आहिनि, ग्रुप खे ॾिसूं, गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, मथां खां हेठि अचूं त छा थींदो, इंक्रीज़्ड एटॉमिक साइज़ लीड्स टू डिक्रीज़्ड आयोनाइज़ेशन एनर्जी। हेठि अचण सां छा थींदो आहे, एटम वॾा थींदा वेंदा आहिनि त वधियल एटमी साइज़ जेका आहे उहा घटि आयोनाइज़ेशन एनर्जी ॾींदी आहे। फार्दर द इलेक्ट्रॉन ईज़ियर टू रिमूव, जेतिरो इलेक्ट्रॉन मर्कज़ खां परे हूंदो ओतिरो उहो कढणु सवलो हूंदो। मिसाल जे तौर ते लिथियम आहे, उहो मथां हूंदो आहे, उन जे हेठां हूंदो आहे सोडियम। हाणे लिथियम 3 नंबर ते आहे त हुन जा 3 इलेक्ट्रॉन आहिनि, हे पहिरियां 2 थी विया, हे हिते 3 थी वियो। सोडियम उन खां पोइ थो अचे 11 नंबर ते, 2 इलेक्ट्रॉन हिते अथसि, 2 हिते, 6 हिते, 8, ऐं वरी हे 3 एनर्जी लेवल में हिकिड़ो इलेक्ट्रॉन अथसि। हाणे जीअं असां हेठि हलंदासीं त छा थींदो त इलेक्ट्रॉन ही जेको आहे सोडियम वारो, इहो रिमूव करणु सवलो आहे, छो त इहो मर्कज़ खां तमामु घणो परे आहे। मर्कज़ जे ऐं हिन इलेक्ट्रॉन जे विच में हिकिड़ो शेल ही थो अची वञे ऐं ॿियो शेल ही थो अची वञे, जंहिंजा 2 हिसा आहिनि, 2s ऐं 2p। ही इलेक्ट्रॉन तमामु घणो ॿाहिरि आहे, तंहिंजे करे ही रिमूव करणु सवलो आहे। तॾहिं था चऊं फार्दर द इलेक्ट्रॉन, जेतिरो परे हूंदो इलेक्ट्रॉन, ईज़ियर टू रिमूव, ओतिरो इहो ख़ारिज करणु सवलो आहे, कढणु सवलो आहे। ऐं एनर्जी, आयोनाइज़ेशन एनर्जी बि घटि लॻंदी, घणी थी लॻे, 496 किलो जूल पर मोल। लिथियम जो ही ॿाहिरियों इलेक्ट्रॉन आहे, विच में बसि रुॻो हिकिड़ो ई शेल अथसि। हाणे ही इलेक्ट्रॉन हितां रिमूव कंदासीं त मर्कज़ जे वेझो आहे, इन ते असांजी एनर्जी वधीक लॻंदी, 520 किलो जूल पर मोल हिन ते लॻे थी। हिते असां ग्राफ में सम्झायो आहे, फर्स्ट आयोनाइज़ेशन एनर्जीज़ ऑफ ग्रुप 2 एलिमेंट्स। बेरिलियम आहे, उन जी एनर्जी ॾिसो मथां मथां आहे त उहा आहे 900 किलो जूल पर मोल। वरी पोइ आहे बेरिलियम, उन जी एनर्जी तक़रीबन माना 720 जे लॻभॻि आहे। वरी कैल्शियम जी अञा घटि थी वई, तक़रीबन 600 जे बराबरि वञी थी बीहे। स्ट्रोनशियम जी अञा घटि आहे, बेरियम जी अञा घटि आहे। ग्रुप में जीअं जीअं हेठि ईंदा था वञूं त आयोनाइज़ेशन एनर्जी जेका आहे घटि थींदी थी वञे, छो त हेठि हलण सां एटम जेको आहे हे नंढो आहे, हे अञा वॾो एटम हूंदो, हीअ अञा वॾो हूंदो, हीअ अञा वॾो हूंदो, हीअ अञा वॾो हूंदो। ॿाहिरियों इलेक्ट्रॉन कढणु जेको आहे उहो सवलो थींदो वञे थो। ही बेरिलियम जो एटम आहे, ॾिसो नंढो आहे, मैग्नीशियम जो थोरो वॾो आहे, कैल्शियम जो अञा वॾो आहे, स्ट्रोनशियम जो अञा वॾो आहे, बेरियम जो अञा वॾो आहे। हाणे हिन जो इलेक्ट्रॉन जेको आहे उहो पंहिंजे मर्कज़ जे वेझो आहे, इहो कढणु ॾुखियो आहे। पर मैग्नीशियम जो थोरो परे आहे इलेक्ट्रॉन, वैलेंस इलेक्ट्रॉन, त उहो कढणु सवलो थी वेंदो। कैल्शियम जो अञा परे आहे त उहो अञा सवलो थी वेंदो कढणु। हेठि जीअं जीअं हलंदासीं हर ग्रुप में त एटम जेके आहिनि वॾा थींदा वेंदा, ॿाहिरियों इलेक्ट्रॉन मर्कज़ खां परे थींदो वेंदो, त उहो कढणु ओतिरो सवलो थींदो। पीरियड में जेकॾहिं ट्रेंड ॾिसूं त गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट, खॿे खां साॼे पासे हलिजे। स्मॉलर द एटम, एटम जीअं जीअं नंढो थींदो वेंदो, नियरर द न्यूक्लियस, न्यूक्लियस ओतिरो वेझो थींदो वेंदो। हार्डर टू रिमूव इलेक्ट्रॉन, ओतिरो इलेक्ट्रॉन कढणु उन मां ॾुखियो थींदो वेंदो। तव्हांखे एटॉमिक साइज़ जो ट्रेंड ख़बर आहे त ग्रुप में खॿे खां साॼे पासे हलंदासीं त एटम नंढा थींदा वेंदा। एटम नंढा थींदा वेंदा त शेल पंहिंजे मर्कज़ जे वेझो थींदा। हाणे मर्कज़ जे वेझो थींदा शेल त इलेक्ट्रॉन सोघा थींदा, इलेक्ट्रॉननि खे उतां कढणु ॾुखियो थींदो वेंदो। डिक्रीज़्ड एटॉमिक साइज़ लीड्स टू इंक्रीज़्ड आयोनाइज़ेशन एनर्जी, जेतिरो एटम जी साइज़ नंढी हूंदी ओतिरो आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक लॻंदी। मिसाल जे तौर ते ॾिसो लिथियम आहे, उन खां वरी पोइ पीरियड में अॻिते था हलूं त बेरिलियम आहे, वरी पोइ बोरान, वरी पोइ कार्बन, वरी पोइ नाइट्रोजन, वरी पोइ ऑक्सीजन, वरी फ्लोरीन, वरी नियान। हीअं मथे आयोनाइज़ेशन एनर्जी आहे।
200 400 600 हाणे हिन जी आहे तक़रीबन माना 500 जे बराबरि लिथियम जी, पर बेरिलियम जी घणी आहे उहा वञी करे ॾिसो त तक़रीबन 870 या 900 जे वञी करे बराबरि थींदी। वरी कार्बन जी ॾिसो त उहा 1000 खां मथे आहे। वरी नाइट्रोजन जी 1400 आयोनाइज़ेशन एनर्जी, फ्लोरीन जी वरी तक़रीबन 1600 खां थोरो मथे आहे, नियान जी अञा मथे आहे। यानी पीरियड में जीअं तव्हां सॼे पासे वञो था त आयोनाइज़ेशन एनर्जी वधंदी थी वञे, यानी इलेक्ट्रॉन कढणु उन्हनि खां ॾुखियो थो थींदो वञे। छो त एटम नंढो थींदो थो वञे। Atomic size is indirectly proportional to ionization energy. Atomic size is indirectly proportional to ionization energy. एटम जी जेका साइज़ आहे, एटमी नीमकतुर आहे, उहा आयोनाइज़ेशन एनर्जी सां उबती निस्बत थो रखे। एटम नंढो हूंदो त आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक लॻंदी। हाणे ॾिसो लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन हिन पीरियड में जीअं खॿे खां साॼे पासे था अचूं त एटम नंढो थो थींदो वञे, त यानी आयोनाइज़ेशन एनर्जी वरी वधंदी वेंदी। हीउ एटम वॾो आहे त आयोनाइज़ेशन एनर्जी घटि हूंदसि, हीउ एटम थोरो नंढो आहे त आयोनाइज़ेशन एनर्जी थोरी वधीक लॻंदी, हीउ एटम अञा नंढो आहे त आयोनाइज़ेशन एनर्जी अञा वधीक लॻंदी। जीअं जीअं एटम नंढो थींदो वेंदो त उन खां इलेक्ट्रॉन खसणु ॾुखियो थींदो वेंदो, यानी आयोनाइज़ेशन एनर्जी वधीक लॻंदी। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।